सिंध हाई कोर्ट बेरिया टाउन जे 33 केसनि मां 27 केस ख़ारिज करे छॾिया। जलाल मेमू शाह, डॉक्टर कादर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं ॿिया 27 केसनि मां आजा करार। ज़ैन शाह खे फौरी तौर आज़ाद करण जो हुकुम। 6 केसनि जी रिपोर्ट 28 सेप्टेम्बर ताईं तलब। नूरियाबाद पावर प्लांट केस में 7 अक्टूबर ते फर्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तरफ़ां वॾे वज़ीर मुराद अली शाह खे पेश थियण जी हिदायत। तालिबान पाकिस्तान जे अफ़गानिस्तान में मुदाख़लत जे तासुर खे रद्द करे छॾियो। ज़बीहुल्लाह मुजाहिद जो चवणु आहे त अफ़गानिस्तान में अमन क़ाइमु करण लाइ इमरान ख़ान जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। पाकिस्तान जे अफ़गानिस्तान जे अंदरूनी मामलनि में का बि मुदाख़लत नाहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त पाकिस्तान अफ़गानिस्तान मां निकिरण लाइ सॼी दुनिया जी मदद कई। आलमी बिरादरी खे अफ़गानिस्तान जे मामले ते लातालुक़ न हुजणु घुरिजे। जनरल असेंबली जे इजलास में भारत पारां वालाए कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि ते आवाज़ उथारियो वेंदो। हुकूमत तरफ़ां दौरो मुलतवी करण ते इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो फ़ैसिलो। फवाद चौधरी जो चवणु आहे त न्यूज़ीलैंड ऐं इंग्लैंड तरफ़ां दौरो मुलतवी करण सबबि सरकारी टीवी खे करोड़े रुपए जो नुक़सानु पहुतो आहे। ॿिन्ही बोर्डनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जे लाइ वकीलनि सां मशवरा कया वेंदा। पाकिस्तान ख़िलाफ़ हिकु मख़सूस लॉबी साज़िशुनि में मसरूफ़ आहे। मुल्क में को बि अहिड़ो वज़ीर नाहे जेको करप्ट न हुजे। वज़ीरनि खे कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ को बि कमु नाहे। पाकिस्तान जो मसइलो चूंड सुधारा नाहे पर इलेक्शन चोरी जो आहे। सरकारी तोहफ़ा लिकाइण जो को बि जवाज़ नाहे। शाहिद खाका नवाज़ी। नारोवाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे? हुकूमत जी नाली सबबि मुल्की मसइलनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। अहसन इक़बाल। शाहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 278 उर्स सुभाणे खां शुरू थींदो। तयारियूं मुकमल। वक़्ती गादीनशी दरगाह ते चादर चाढ़े गैर सरकारी तक़रीबुनि जो अॼु इफ़्तिताह कंदो। वफ़ाक़ी सरकार जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ पीपीटीओ मिठीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सिंध सां नाइंसाफ़ियुनि जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। महांगाई उरूज ते पहुची चुकी। माण्हू ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि। कड़ियो खवण जे लॉकअप में पुरसा नमूने फ़ौत थियल नौजवान जे खून सां इंसाफ़ जे लाइ शहर में मुकमल शटरबंद हड़ताल। शहीद पाज़र हाउस चौक ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। गाॾियुनि जूं कतारूं। मक़तूल जी बेवा जो चवणु आहे त पुलिस मुख़ालिफ़नि जे चवण ते संदसि वर खे गिरफ़्तार करे क़तल कयो आहे। मथस ठाह लाइ दॿाउ विधो पियो वञे। वाक़िए जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। कंबर में ॻोठाणनि जो पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। लाड़काने रोड ते धरणो। टायरनि खे बाहि। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बिना जवाज़ कार्रवाइयूं करे संदनि जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गुड्डू पावर हाउस मुलाज़िम खे तशद्दुद करे क़त्ल करण ख़िलाफ़ मुलाज़िम जे कम छॾ हड़ताल। एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त 3 ॾींहंनि अंदरि मुलाज़िम जा कातिल गिरफ़्तार न थिया त पावर हाउस जे गेट अॻियां धरणो हयो वेंदो। कानपुर पुलिस हथां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान जी क़बर कुशाई जो हुकुम। शिकारपुर जी अदालत तरफ़ां ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरे जी क़बर कुशाई करे रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त संदन नौजवान खे बेगुनाह कूड़े मुक़ाबले में मारियो वियो आहे। वाक़िए जी जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। जोही में लोड शेडिंग ऐं सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ शहरियुनि जो मुज़ाहिरो। सेप्को ऑफिस अॻियां धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त हथरादू लोड शेडिंग सबबि संदन जीअण जंजाल थी वियो आहे। सेप्को अमलदार रुगो करप्शन में पूरा आहिनि। बहराम वेझो कंबर शेदात कोट रोड ते मुसाफ़िर कोच मोटरसाइकिल खे टक्कर। शेदात कोट वासी फ़ौत, हिकु ज़ख़्मी। घोटकी में रोड हादसे जे नतीजे में पीरसन फ़ौत, हिकु ज़ख़्मी। कानपुर महर वेझो इमाम बाग खे ॻोठ करीमदाद गॾाणी वटां 100 फुट खारो। केतनि एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची पियो। आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते खारो बंदि करण में मसरूफ़।
कुंटी वेझो ॻोठ मोल जंग में 6 वरियनि जो नीगल पाणी जी टांकी में ॿुॾी फोत। नीगल घुमियो बिल घर ॿाहिरां टांकी में ॿुॾी फोत थी वियो। मड़घर पहुचाइण ते कोहराम मची वियो। सिंध समेत मुल्क के मथां इलाइक़नि में अॼु राति खां बरसात जो नओं सिलसिलो शुरू थियण जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात जो सिलसिलो 2 ॾींहनि ताईं जारी रही सघे थो।